ताला जा असांजे मथां एहसान आहिनि जो अज तव्हां ऐं असां जंहिं जगह ते मौजूद आहियूं, जंहिं महफ़िल में मौजूद आहियूं, हे महफ़िल का आम महफ़िल कोने का, मदीने जे साईं जे शान जो महफ़िलूं त खुद रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात आसमानन का मथे मलाइकन सगोरन सां गॾु मल्हाईंदो आहे। ये हदीस कुदसी आहे। अल्लाह से फरमाइंदो आहे लौला कलमा खलक़तुल अफलाक। रब करीम फरमाइंदो आहे त जे कदे मां मदीने जे सरकार के पैदा न फरमाया हा त ज़मीन और आसमान के भी पैदा न कया। आए वरी बी जगह ते रब करीम फरमाइंदो आ लौला कलमा खलक़तुर रबूबिया। रब करीम फरमाइंदो आ ते मुझा प्यारा महबूब जे कदे मां तो मदीने जे सरकार के पैदा न फरमाया हा त मां पंहिंजो पान के रब बे ज़ाहिर न कया हा। आने मालूम थियो तहे पूरो संसार, पूरी कायनात, सब मखलूकात तवा असा सबरन के अल्लाह ताला मदीने जे सरकार जे सदके में पैदा फरमायो आ। वो भिटे सही फरमाइंदो आ त थोड़ा ही तोरा मुते मारवड़न जा थर में वारी तोरड़ी तिहा घणेरा। हाने भलायूं ऐं भेरा घणे घणी दस केतरा। अल्लाह ताला जा असा जे मथा लखे करोड़े एहसान ऐं थोरा आहिनि जो रब करीम पांजो प्यारो महबूब तवा सा गुनाहगारन के अता फरमायो आ। हाने ये थोड़ा जे करे लाहिण ते अचो त असा जी ये जिंदगी खत्म थी सके थी, पर मदीने जे सरकार जा थोड़ा अवा सा लाहे नथा सगो, पर अवा सा जे मथा लाजिम है जरूरियात मदीने जे साईं जो शान गाइंदा रहो। इंशाअल्लाह ताला शान गाइण सा, मकाम है मर्तबो गाइण सा अल्लाह ताला तवा सा जे मथा राजी बे थींदो ऐं मेहरबान बे थींदो। सरकार जो फरमान आली शान है तज़य्यनु मजालिसकुम बिस्सलात। मुस्तफा करीम फरमाइंदा आहिनि त मोमिनो मुसलमानो जडे भी एड़ा मिलाद जा प्रोग्राम होजन या यारी शरीफ जा प्रोग्राम होजन, उन्हनि प्रोग्रामन जी जेका सूंदी आ, जेको सिंगार होंदो आ, वो सलात ऐं सलाम होंदो आहे। हाने अचो त गॾजी करे इहो अकीदो रखी करे भले तव्हां असां गोठ केयर खान पावर में मौजूद आहियूं, पर मदीने जे सरकार जी निगाह नजर का परे न आहियूं। मुस्तफा करीम तव्हां असांखे गुंबदे खज़रा जे अंदर ॾिसी बे रहिया आहिनि त दुरूद ऐं सलाम पढ़ण वक़्तु तव्हां असांजे मथां राज़ी ऐं ख़ुश बि थी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं ख़ुशि थियो था त हथ ॿधे करे चओ सुभान अल्लाह। अदा छो न खुश थींदो। हे कई वडेरे या सरदार जे इस्तकबाल जी महफिल कोने का, ही महफिल त उन आमना जे लाल जे शान में महफिल आहे जेको सरदारन जो भी सरदार आ, जेको जहानन जो सरदार आ, जंहिं जे सदके अल्लाह ताला तव्हां असा के पैदा फरमायो। हाणे मिली करे पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। झूमी करे चो वसल्लम अलैका या। अञा अञा ज़बान के खोले करे ॾाढा बुलंद आवाज़ सां पढ़ो मुझा प्यारा दोस्तों। अज जे करे आवाज़ सां पढ़ंदो, अदब एहतराम सां सलातो सलाम पढ़ंदो, मुझो प्यारो महबूब करीम फरमाइंदो आ जेको मुझे मथा घणे का घणी सलात पढ़ंदो आ, घणे का घणो दुरूद पढ़ंदो आ। ये साईं अमानुल्लाह बुधाए वियो अज जेका रात आहे पांजो जुमातुल मुबारक जी रात आ, बरकतुन वारी रात है, रहमतुन वारी रात आ। इन महफिल जे अंदर अवां साजे कदे मिली करे अदब सा एहतराम सा मदीने जे साईं ते सलात पढ़ंदा से त मुझो महबूब करीम फरमाइंदो आ त दिल सा जेको सलात पढ़ंदो आ, जदे क़यामत जो ॾींहुं थींदो त मां मुस्तफा करीम पंहिंजो हथ मुबारक उनके मिलाईंदुसि। अञा अञा जोर सा चो सुभान अल्लाह।
पो इन जे करे असां चवंदा आहियूं तुंहिंजे शान मथा कुर्बान नबी कया घोर बचा जिद जान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी मां कया घोर बचा जिद जान नबी तुझे शान मथा हे मदीने जे साईं जो शान उन जो मकाम है मर्तबो जो रात जे टाइम में अवां सां वेही करे पंहिंजा घर छॾे ॾिना आहिनि पंहिंजा ॿार छॾे ॾिना आहिनि अॼु जेकॾहिं तव्हां सां हेठि ज़मीन ते वेठा आहियो कई आम माण्हू जे लाइ अवां सां कोन वेठा आहियो हिन महफ़िल खां अलावा जेकॾहिं हे पावर बिरादरी अवां सां के घुराए शादी हुजे या ॿी का तकरीब हुजे जेकॾहिं हेठि विहारे त तव्हां सां ज़रूर दिल में सोचूं त हिननि माण्हुनि पंहिंजे पुटनि जी शादी कई पंहिंजे दोस्तनि जो ख़ुशियूं कयूं आहिनि पर असांखे उन्हनि ज़मीननि ते विहारियो पट ते उन्हनि विहारियो ज़रूर अवां सांखे ॾुख थिए ज़रूर तव्हां सां मायूस थियूं पर अॼु अवां असां जेकॾहिं हेठि वेठा आहियूं ज़मीन ते वेठा आहियूं सर्दी जी मौसम में वेठा आहियूं पर ख़ुशि ॾिसी रहिया आहियूं जो हिननि माण्हुनि जो अवां सां मथा एहसान हे महफ़िल का आम महफ़िल कोने का हिन महफ़िल में अल्लाह ताला जा मलाइक सगोरा बि मौजूद आहिनि ऐं अवां सां लाइ दुआ घुरी रहिया आहिनि कहिड़ी दुआ घुरी रहिया आहिनि अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमाए थो रब्बना व अदखिलहुम जन्नात अदन लती वअदतहुम व मन सलह मिन आबाइहिम व अज़वाजिहिम व ज़ुर्रियातिहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम दुआ घुरी रहिया आहिनि या रब करीम जेके मीलाद मुस्तफा में आया आहिनि असां मलाइक उन्हनि माण्हुनि जे लाइ दुआ था घुरो उन्हनि जा बेगुनाह माफ़ फरमा उन्हनि जे पाड़े वारनि जा उन्हनि जे रिश्तेदारनि जा उन्हनि जे घर वारनि जा मिटनि ऐं माइटनि जा गुनाह माफ़ फरमा जेके तुंहिंजे महबूब जो शान ॿुधण आया आहिनि ॾाढा ॾाढा दिल खोले चओ सुभान अल्लाह अने ज्यादा टाइम पे इजाजत न थो ॾे छो जो असांजो परे जो मेहमान आयल आहे बस जेका मां अवां जे साम्हूं आयत सगोरी पढ़ी ही अल्लाह ताला कुरान पाक जे अंदर इरशाद फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु तकुल्लाह व कूनू मअस्सादिकीन कुरान ॿुधी करे दिल टरे वे तो सुभान अल्लाह ज़ोर सां चई छॾी जो छो जो अवां सां जंहिं इलाके जे अंदर मौजूद आयो हे इलाको को आम इलाको कोने को हिन अवां सां जे इलाके जे अंदर वक्त जो कामिल वलीउल्लाह सैयदुल आरिफीन जुनैद वक्त हाफिजुल बिल्लत हजरत हाफिज मोहम्मद सिद्दीक बरजूली शरीफ वारो पान जने कुरान पढ़ंदो हो दीवाने मिस्कीन जे अंदर लिखियल आहे हजरत पीर साईं पागार रहमतुल्लाह अलैहि पंहिंजे उन किताब जे पहिरें सफ़े ते लिखंदा आहिनि त जॾहिं हाफिज़ साहब रहमतुल्लाह ताला अलैहि कुरान जी तिलावत कंदो कुरान पढ़ंदो त ईअं महसूस थींदो ॼण त हाणे ई हाणे अल्लाह ताला लोह ऐं महफूज़ मां कुरान नाज़िल फरमाए रहियो आहे इन कुरान जो लोलियूं अवां साजे इलाके में कोट अब्दुल हलीम सुमरो में हाने मता तवा दिल में सोचो दे मौली साहब हाफिज साहब जो दोस्त उन जी तारीफ करे रहियो इन जी मेहनत तवा जे सामो तवा जे कोट जा पंजो केतराई हाफिज होंदा केतराई तालिब होंदा जेको सुबह जो टाइम में सर्दी जी मौसम में उनारे जी मौसम में ता पंध करे मदरसे में पढ़ी ईंदा इन हाफिज साहब जो असा जे कोट जे मथा
तवाजे गोद जे मता इन पूरे इलाके जे मता पांजो मेहरबानी आ जो अवासा जी औलाद के कुरान पाक जी तालीम दिवाए रयो आ कुरान जी तालीम का आम तालीम कोने का इन जी खबर त तवासा के तडे पवंदी जदे अवासा अखियों बूटींदा से पो भले पावर होजे मार होजे सुपियो होजे भयो होजे जेकने उन जो पुट कुरान जो हाफिज होदो उन जी न्याणी कुरान पढ़ियल होंदी पो जेकने घर में वेही करे कुरान जो लोलियो नहीं करे पढ़ंदी तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर या पढ़ंदी या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला क़लीलन निस्फ़हु अव इनक़ुस मिन्हु क़लीला जने अवासा जा नंढड़ा बार न्याणियों कुरान पढ़ी करे तवासा जे ला दुआ घुरंदा पोवा कबर न होंदी बल्कि कुरान जी तिलावत जे सदके अल्लाह ताला उन कबर के जन्नत जो बाग बनाए छदीदो आहे ये ना दा ॾाढा जोर सां चो सुभान अल्लाह जेका आया सगोरी पढ़ी मौजू तो जो तमाम डिगो आ जेकने साहबा जे शान ते गालाए जे त मानो गालाए सके तो पर पीरन जो पीर महबूब सुभानी जय जय ला शार चवंदो आ तालिब मामो जो मुर्शिद तो आ दुनिया जा राबर दम दस्तगीर तालिब मामो जो मुर्शिद तो आ दुनिया जा राबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताई फैज़ प्या वठंदा पीर फकीर फैज़ प्या वठंदा पीर फकीर तालिब मां मुझो मुर्शिद तो आ छो जो हे तवा असांजी जेका बिरादरी आहे ना भले पावर बिरादरी हुजे तवा भी माशाअल्लाह खीर खणण वारा आयो तवा जे वडन के खबर होंदी तो वो बुधाइंदा होंदा असा के भी पंजा वडा बुधाइंदा था के जमाने में 50 या 100 साल पहरियो जडे यारी तारीख जी तारीख इंदी हुई यारी जी रात इंदी हुई जडे असा घरन में खीर खाण जे ला विंदा हासे तबो घर जो औरतों चवंदियो ता असा खीर न दींदियो से पोण का पुछा कंदा हासे त छो न दींदियो वे त चवंदियो त तवा के खबर ना है छा त अज पीरन जे पीर महबूब सुभानी जी यारी आहे उन यारी जे अंदर असा खीर तकसीम करे छदींदा से वो पीरन जो पीर महबूब सुभानी एकड़े दी पंजे घर का बाहर तशरीफ फरमा थियो आ महबूब सुभानी जे जिस्म मुबारक ते एकड़ो कीमती कोट पातल आहे पान जने पांजो रस्ते ते निकरन था हलंदे हलंदे एक चोर जी नजर पैजी थी वने चोर दिल में सोचे तो हाने इरादो तो करे त महबूब सुभानी या त घर में वेंदो या त मस्जिद में वेंदो जने यो कोट लाए करे रखी छदीदो त मां जो चोरी करे हलियो वींदस पीरन जो पीर महबूब सुभानी पान मस्जिद शरीफ में तशरीफ फरमा थियो आ कोट मुबारक लाए करे नमाज शुरू तो करे ओ चोर बे मस्जिद शरीफ जे अंदर हलियो आयो आहे कोट मुबारक के खणी करे जने बाहर निकरण जो इरादो तो करे मस्जिद जे दरवाजे ते पहुंचे तो बाहरा एकड़ो मानू तो अचे उनके दिसी करे वरी सागो मस्जिद में दाखिल थी तो वने कोट के सागी जगह दे रखी करे मस्जिद जी लुक वेड़े करे कुंड में लिखी करे वेही रहे तो महबूब सुभानी पान जने नमाज मा फारिग थियन था जने सलाम फेराइन था ओ जो मानू आयो हो पान उन सा हाल ए अहवाल कन था उनके चवन था त तो जो केड़ो कमा छाजे करे आयो आहे तो वो चवे तो त साईं मुजो अर्जी हुआ त फिलाने मुल्क जे फिलाने शहर जे अंदर उता जो वक्त जो काबिल वलीउल्लाह विसाल करे वियो आ उन जो इंतकाल थी वियो आ ओ महबूब सुभानी असा के उन इलाके जे ला एक वक्त जे गौस
जी जरूरत है पान उनके फरमाइन ता त चैन पंजन दियन का बाद में अच जाए त अर्ज तो करे तो साईं जेकने 4 या 5 डी या हफ्तो लगाए छरींदा से त उता जा मानो डाढा डिंगा आहिनि दुखिया मानू आहिनि मस मस असां उनके सिद्धो कयो आ नमाज़ी बनायो आ हाने जेकर के विठी मिली वई त वरी हर नमाज़ी बे नमाज़ी थी पवंदा गलत कमन में अची वेंदा ओ सोना महबूब सुबानी हिन टाइम मुके गौस अता कयो वने पान उनके चवण था त जेकने एतरी तोके तकड़ा त मस्जिद जे कुंड में एकड़ो मानू आ एकड़ो शख्स आहे जेको मस्जिद जी लुक वेड़ियो करे वेठो आ उनके वठिया हो त उन जो इरादे जी माता के गाल बुधाए वयस जने महबूब सुबानी जी खिदमत में हो आयो आ पान उन जे हथ के वठी करे उन जेको अचण वारो शख्स जे हवाले कन था पान फरमाइनिस्ता त हिन शख्स के असा तो जे उन इलाके जे ला वक्त जो होश मुकरर करे छडियो आहे चोरन मां अबदाल बनाई निड़ा को जा तो बख्शराया कल पजूना हेल डूना आईंदा थींदा छो न अमीर आईंदा थींदा छो न अमीर तालिब मां मुझो मुर्शिद तू आ दुनिया जा राबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ प्या वठंदा पीर फकीर तालिब मां मुझो मुर्शिद तू आ अल्लाह ताला खां दुआ है रब करीम इन गोठ जे मथा इन इलाके जे मथा रहमतुन बरकतुन जो नुज़ूल फरमाए उस्ताद हाफिज जावेद अमन कादरी जे मदरसे के इन जे तालिबन के अल्लाह ताला खुश ऐं आबाद फरमाए इंशाअल्लाह ताला साईं जन जे मदरसे में जो सालियानो प्रोग्राम थींदो आ वो 15 दिसंबर रखियो वियो आ जंहिं जे अंदर इंशाअल्लाह ताला असां जा मुर्शिद करीम तशरीफ फरमा थींदा सब जमायत के मुख्तसर मुझे तरफा तफसीली साईं पंहिंजो ऐलान करण फरमाइंदा पर हिन फकीर जे तरफा दावत आहे अवां असां इलाके वासियुनि ते हक़ आहे त इन प्रोग्राम जे अंदर वधि में वधि शिरकत करे इनके कामयाब बनायो वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।